कोटडीजीअ में लॉकडाउन सबब शहर बंद हुजण करे दिहाड़ी कमाईंदड़ पोरियतन पारां राशन ॾियण जो मुतालबो कयो वियो आहे। कोटडीजीअ जी अबूज़ेबी कॉलोनीअ जे रहवासियनि, औरतनि ऐं मर्दनि पारां राशन न मिलण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे रहवासियनि चयो त असां दिहाड़ी कमाए खाइण वारा आहियूं। 6 ॾींहनि खां लॉकडाउन करे असांजा बच्चा बुखो कटण ते मजबूर आहिनि। रहवासियनि चयो त चूंडियल नुमाइंदा वोट वठण लाइ त ईंदा आहिनि, पर हिन ॾुखे वक़्त में असां वटि लड़ी बि न आहिनि आया। रहवासियनि वसवारनि खां मदद जी अपील कई आहे। नफ़ीसा शादे असांजी अबूज़ेबी कॉलोनी में कुछ भी न आयो आहे। कल्ह भी आया, हिक ॿिनि खे ॾेई ऐं गाॾी काहे वापसि हलिया विया। हे तव्हां नंढड़ा बचड़ा त मुंहिंजा ॾिसो, हिकु मुंहिंजो पुटु बीमार, हिकिड़ो बेरोज़गार वेठो आहे, हिकु मज़ूरी कंदो आहे, उहो हमाली आहे वीचारो, उनजी बि हमाल बंदि थी पिया आहिनि। महिल वाणियनि जा दुकान बंदि पिया आहिनि। हे नंढड़ा बच्चा मां काॾे वठी वञा? मां रनज़ाल हां, ग़रीब हां, मिसकिन हां, मां काॾे वञा? बस वारनि खे पुॼे त असांखे हक़ ॾियनि, असांजो हक़ आहे, असां ग़रीब काॾे वञूं? हिते असांजा हे सभई जेको आहे दिहाड़ी ते कमु करण वारा आहिनि। को गॾिया गाॾो थो हलाए, को तगारी जी मज़ूरी वारो। हिन महिल ताईं हिननि ॿचड़ी वारनि जा नंढड़ा बच्चा आहिनि जेके बुखुनि ते माना वेलो गुज़ारण ते मजबूर आहिनि। हिननि खे कोई राशन न मिलियो आहे। तव्हांजे मीडिया जे तवसत सां असां जेको आहे सो चूंडियल नुमाइंदनि खे, चेयरमैन साहब खे, हितां चूंडियल काउंसलर रियाज़ वसाण ऐं ॿियनि वस वारनि खे, डिप्टी कमिश्नर साहब खे गुज़ारिश था कयूं त हिननि ग़रीबनि जे हालत ते रहम कयो। ख़ुदा हिननि जा मासूम बच्चा बुखुनि ते वेला गुज़ारनि पिया, हिननि खे को न को हुकूमत जे तरफ़ां राशन मिले। असां जेको हमदर्द कोन्हे, बुखनि ते बचड़ा यकीन कोन्हे, सुबुह लाइ बुख ते वेठा आहिनि। के असांजो राशन न पुॼायो आहे, न कोई हमदर्दी कयो। जंहिं ॾे वञ त होॾे वञूं, होॾे वञूं, अॼु वेही मजबूर थी वेही रहिया आहियूं घर। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।